म्यूनसिपल कमेटी घोटकी के मुलाजमन जो असिस्टेंट कमिश्नर शाहब असलम और CMO नादर शाह मरोटी पारां 6 महीनन जो पगारूं जारी न करण खिलाफ पाक किताब हथन में खड़ी म्यूनसिपल कमेटी के मुलाजमन लालो करीम बख्श पठान, अब्दुल बारी घोटो, हिदायतुल्ला अबड़ो, इमदाद रिंद सुमैत बिन मुलाजमन असिस्टेंट कमिश्नर की ऑफिस अॻियां 16 ॾींहं बि पाक किताब हथन में खड़ी एहतजाज जारी रखंदे चयो त असांजे एहतजाज के 16 ॾींहं गुज़री विया आहिनि पर असां मिसकिननि मथां कंहिंखे बि रहम न आयो आहे। उन्हनि वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि वटि बि पाक किताब खणी वियासीं। असां 8 सालनि खां नौकरी करे रहिया आहियूं। असांजो असिस्टेंट कमिश्नर ऐं CMO बिना जवाज़ 6 महीननि जूं पगारूं जारी न आहिनि कयूं, जंहिं सबबु फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। एहतजाजी कैंप ते मुलाज़मन हथनि में पाक किताब खणी विर्द कंदे चयो त जंहिं असांजूं पगारूं बंदि कयूं आहिनि, अल्लाह पाक हुननि खे हिदायत ॾे असांजूं पगारूं जारी करे इंसाफ़ कयो वञे। माथेलो मूमल जी माड़ी वेझो ॻोठ मेवो महर जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वरें खां बंदि हुअण सबबि नौजवाननि जो तालीमी मुस्तक़बिल तबाह थी वियो आहे, जॾहिं त 100 खां मथे ॿारनि जी तालीम दाव ते लॻल आहे। ॻोठ जे नौजवाननि राशिद अली महर, सरफराज़ महर, अब्दुल जब्बार ऐं ॿिनि ज़िले घोटकी जे तालीमी अख़्तियारनि खां फौरी तौर ॻोठ मेवो महर जे प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल खे मुकमल तालीमी सहूलतूं मुहैया करण जो मुतालबो कयो आहे।